सूर जाब जो ही हुसैनी झंडो इहो हमेशा मथे ही मथे हुजे, इहो हेठ नथो सुए। कश्मीर जिले में कबायली झेड़ा नाज़रीन अवां ॾिसी रहिया आहियो JTN न्यूज़। आहियां जावेद उस्मान बिजरानी। ख़बर शामिल कयूं था तंगवानी मां। तंगवानी में सिंध यूनाइटेड पार्टी पारां क़बीलाई तकरारनि जे ख़ात्मे लाइ रैली कढी एहतजाज कयो वियो। उस्ताद ज़ुरेद सागर बिजरानी, शहनवाज़ मरेटो, छोटू खान जखरानी, रामदिल्ला शारी, लौंग आकाश जी अॻुवाणी में निकितल रैली में वॾे अंग में कारकुन शिरकत करे शहर जे रहबर चौक रेलवे लाइन जो गश्त कंदे वेन टर्मिनल ते पहुची ख़िताब कंदे अॻुवाणनि चयो त क़बीलाई तकरारनि में साज़िशी धुरनि जा हथ आहिनि। क़बीलाई झड़नि सबबि तालीमी महरूमी समेत केतिरा ई नुक़सान करे सिंध खे साज़िश तहत पोइते धिकियो पियो वञे। रोज़ कुंदरनि जो कुसजण मामूल बणिजी वियो आहे। अहिड़ी सूरतहाल थी आहे जो क़बीलाई दहशतगर्दी आड़ में जंज ते हमला आवर थी घोटनि खे गोलियुनि जो खाज बणाए पियो वञे। हुननि चयो त सरदारनि ऐं बासनि खे घुरिजे त हू बिरादरनि में तकरारनि जे ख़ात्मे लाइ अॻुभराई कनि त जीअं क़बीलाई दहशतगर्दी जो ख़ात्मो आणियूं ऐं ज़िले कश्मीर कंदकोड़ खे अमन जो गहवारो बणाए सघूं।